विफाकी सरकार पारां मुल्क में पेट्रोल जे अघनि ऐं खाधे पीते जे शयुनि जे अघनि में वाध खे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो। अचो त हिन बाबति शहरियुनि पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। सरकारी फैसले खे मुकमल रद्द कयूं था। तमामु घणो बोझ पइजी वियो आहे ग़रीब आवाम ते। जीअं ई गवर्नमेंट आई आहे तीअं महांगाई जा पहाड़ किराए छॾिया अथव आवाम जे मथां। वॾी ॻाल्हि आहे पेट्रोल माना 1.5 महीने में 3 दफ़ा पेट्रोल वधियो आहे। ख़ुदकशियुनि जो रेशो केतिरो वधी वियो आहे। सिर्फ़ु इन करे माण्हू वटि वस न आहे। माण्हू छा करे, माण्हू बसि मजबूर थी करे बेकस थी करे वीचारो पंहिंजो पाण खे ख़तमु करे थो। उनजा हालात अहिड़ा थी था वञनि त ख़ुदा रा हुकूमत खां मुतालो था कयूं त घटि में घटि एतिरी महांगाई न कयो जो माण्हू मरनि ऐं माण्हू अटो खंड यानी घरेलू सामान सभु शइ जेको बि आहे माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। हींअर को आहे से तमामु इंतिहाई नाज़ुक हालात असांजे मुल्क जे मथां हली रहिया आहिनि। ख़ासि तौर ते जॾहिं खां वठी इमरान ख़ान साहब हुकूमत संभाली आहे त मुल्क जे मथां हिकु अज़ीम क़िस्म जी आज़माइश अची वई आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इन जा काफ़ी सबब आहिनि। हिकु त कोरोना जे करे हिकिड़ो बहिरान शुरू थी वियो ऐं मुआशी तौर ते पाकिस्तान अॻे ई बदहाल हुयो, पर रहंदो हिन अची जेको आहे सो इंतिहाई बदहाली जो शिकार करे छॾियो आहे। ग़रीब जो जीअं जंजाल थी वियो आहे। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोई, सिंध टीवी न्यूज़ दौड़।